फ़कीर हाल मस्त, बादशाह माल मस्त। एक चवणी है जंहिंमें ॻाल्हि सिधी ऐं सवली पई आहे त फ़कीर या पेनू पंहिंजे हाल में ख़ुशि ऐं मस्तु गुम हूंदो आहे ऐं वरी बादशाह पंहिंजे माल मिल्कियत धन ऐं दौलत ते मस्तु या ख़ुशि हूंदो आहे। माना हर को पंहिंजी मस्ती में गुम हूंदो आहे। फ़कीर जी हई ख़ुदा वटि क़ाइमु आहे। हीअ चवणी आहे मतिलबु त फ़कीर या दरवेश सिफ़त इंसान जी का बि चङी ॻाल्हि ख़ुदा वटि क़बूल पवंदी आहे। फ़कीर पिनंदो रहंदो, काफ़िलो हलंदो रहंदो। मतिलबु त दुनिया जो कारो वहिंवार ऐं कमुकार ईअं ई पियो हलंदो रहंदो जीअं हिन चवणी में ॿुधायो वियो आहे ऐं हिकु हक़ीक़त तरफ़ इशारो कयल आहे। फरियादी सुस्त, गवाह चुस्त। ही चवणी आहे यानी फरियाद करण वारो माण्हू चुप ऐं माठ में आहे ऐं शाइदी ॾियण वारो तेज़ आहे। तकड़ ऐं जल्दी करण वारो आहे त शाइदी ॾेई वठां बसि देरि न थिए ऐं जेको असल फरियादी आहे जंहिंसां ज़ुल्म थियो आहे उहो माठ में बीठो आहे। फाता पुराणी कोन थिए। ही चवणी आहे को माण्हू अगरि गुज़ारे फोती थो वञे जेकॾहिं हुनजो कुल्हे कांदी पर वक़्तु माण्हू नथो थी सघे ऐं कंहिं बि मुआशरती सबब जे करे उते वञी नथो सघे या पथर ते नथो पुॼी सघे त पोइ उनजे अज़ीज़नि सां फाताए पोइ बि करे सघिजे थी ऐं उनजो को बि वक़्तु मुक़ररु कोन कयल हूंदो आहे ऐं जॾहिं वणे तॾहिं फाता करे अची सघे थो। इन करे चवंदा आहिनि त फाता पुराणी कोन थींदी आहे। फारसी घोड़े चाढ़सी। हीअ बि चवणी आहे। हिन चवणी जो वास्तो मीरनि जे दौर सां आहे। मीरनि जी साहिबी या टालपुरनि जे दौर में फारसी दफ़्तरी ॿोली हूंदी हुई ऐं समूरी लिख पढ़ ऐं कारोबार ऐं कारो वहिंवार इन ई फारसी ॿोली में कयो वेंदो ऐं चवंदा हुआ त फारसी जेको बि सिखंदो सो घोड़े ते चढ़ी हलंदो। मतिलबु उन टाइम ते फारसी सिखणु ऐं घोड़े ते चढ़णु वरी ॻाल्हि हूंदी हुई। फरियादी इहो फरियाद ॿुधी दाद कजे। हीअ चवणी आहे यानी फरियाद कंदड़ जी फरियाद ॿुधी पोइ हुन सां इंसाफ़ कजे त बहितर आहे।